जामशोरे में अदालत नारी महर खातून बुलेदी जे क़त्ल केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे 4 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। क़त्ल केस में गिरफ़्तार पुलिस अमलदार अल्लाह वरायो पंवर, मोर बुलेदी ऐं गुलण पहोड़ खे पुलिस फर्स्ट सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट कोटड़ी जी अदालत में पेश कयो। तफ़सील मालूम कंदासीं जामशोरे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जामशोरे में नारी महर खातून बुलेदी जे क़त्ल केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे फर्स्ट सिविल जज एंड जुडिशल मैजिस्ट्रेट कोटड़ी जी अदालत में पेश कियो वियो, जिते पुलिस पारां वधीक जांच लाइ जवाबदारनि जे 14 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड लाइ दरख़्वास्त जमा कराई वई। अदालत सबूरी 3 जवाबदारनि पुलिस अमलदार अल्लाह वरायो पंवर, मोर बुलेदी ऐं गुलण पहोड़ खे 4 ॾींहं जे रिमांड ते जामशोर पुलिस हवाले करे छॾियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त जामशोर पुलिस जो इन सिलसिले में चवणु आहे त मक़तूल नारी जे खून सां इंसाफ़ कयो वेंदो। वाक़े जी हर रुख़ खां जांच करे रहिया आहियूं, जॾहिं त इन मामले में वधीक गिरफ़्तारियूं भी थी सघनि थियूं। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अली मुराद अपडेट करण लाइ।